वक्त उन जगह ते मौजूद आहियूं जिते मूमल जो असल महल हुयो, जेको उहो ग़र्क़ थी वियो। असां उन जे हाणे मथां बीठा आहियूं। ऐं तव्हां ॾिठो त हीउ जेको एरिया आहे, हीउ सिर्फ़ु परियों हिसो जेको तव्हांखे असां ॾेखारियो उहो हुयो शहर जेको ग़र्क़ थियल हो। पर उन सां गॾोगॾु जेको मूमल जो महल पंहिंजो हुयो, जेको उहो उन ग़र्क़ में आयो, उहो उन जे हाणे हिन वक़्तु असां मथां बीठा आहियूं ऐं उन लोकेशन ते आहियूं। अचो त तव्हांखे वरी अञा वधीक नज़ारा जेके आहिनि मूमल जे महल जा आसार जेके आहिनि उहे जेके नज़र अचनि था उहे तव्हांखे घुमायूं। हिन दड़े जी खोटाई गवर्नमेंट ऑफ सिंध केतिरा भेरा कराइण जी कोशिश कई आहे, पर खोटाई दौरान मुश्किलातूं पेश आयूं आहिनि। जन मशीननि खे खोटाई लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे, उन्हनि मशीननि जो नुक़सान थी वेंदो हो। दड़े जे वेझे अचण सां ई उहे मशीनूं कमु करणु छॾे वेंदियूं आहिनि। मंदर जे पुजारी खां मालूमात वठंदे मालूम थियो त दड़े अंदरि का अहिड़ी शइ मौजूदु आहे जेका खोटाई में रुकावट विझे थी। मंदर जे पुजारी जो इहो बि चवणु हो त हिन दड़े अंदरि जादू जो को असर आहे। कुझु माण्हुनि जो चवणु आहे त नाग जी सूरत में हिकिड़ी शइ निकिरे थी जेका माण्हू जी शिकिल अख़्तियार करे गुम थी वञे थी। हिते म्यूज़ियम भी आहे। दड़े अंदरि मिलंदड़ शयूं जंहिंमें महफ़ूज़ रखियूं वियूं आहिनि, पर हिन म्यूज़ियम में बिजली जो को बि बंदोबस्तु न आहे ऐं न वरी को सफ़ाई जो बंदोबस्तु आहे। म्यूज़ियम में हिकु मुलाज़िम रखियो वियो आहे जंहिंखे 10 सालनि खां वठी पघार बि न ॾिनी वई आहे। ज़िले घोटकी जे DC जो हिन म्यूज़ियम तरफ़ को बि ध्यानु न आहे। सैर तफ़रीह लाइ ईंदड़ सियाह ऐं लोकल माण्हुनि ज़िले हुकूमत जो ध्यानु छिकाइण जी कोशिश कई आहे, पर ज़िला हुकूमत फंडनि खे खुर्द-बुर्द करण में मसरूफ़ नज़र अचे पई। दोस्तों, तारीख़ी माग मूमल जी माड़ी जो आख़िरी प्रोग्राम अवां जी ख़िदमत में पेश कयो वियो। दोस्तों, जेकॾहिं हीउ प्रोग्राम असांजो तव्हांखे वणियो हुजे, पसंदि आयो हुजे त असांजे चैनल उम्मीद अली ऑफिशियल खे ज़रूरु ॾिसंदा, सब्सक्राइब कंदा ऐं पंहिंजे दोस्त ॾांहुं शेयर ज़रूरु कंदा ऐं बेल आइकन जे बटन खे ज़रूरु दॿाईंदा। दोस्तों, तारीख़ी माग प्रोग्राम जे हिकिड़े वरी नए माग सां गॾु असां तव्हांजी ख़िदमत में ॿीहर हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।